नाज़रीन, उडेरो लाल जे ॻोठ वहाब शाह स्टेशन में पोरियतुनि जे 2 घरनि खे बाहि लॻण सबबि संदसि अलह तलह सड़ी रख थी वियो आहे, जंहिं सबबि मुतासिर ख़ानदान खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था गुल मोहम्मद हिंगोरो जी ही रिपोर्ट। चाहियूं था ॾे तो उन्हनि जो थोरो थींदो, चाहियूं था हुकूमत ॾे तो नंढा नंढा बच्चा आहे भला दवा थींदी। हींअर तव्हां रध पे चायल आहे, कुझु सामान को बचियो आहे या सभु सड़ी वियो आहे? ना कुझु कोन बचो, पोठे ते वेठा आहियूं। ॾिसो पिया खटूं ऐं कपिड़ा लता सभु सड़ी विया, नंढड़नि ॿारनि जा कोन बचा। हाँ सड़ी विया सभु। यानी कि तव्हां हंध बिस्तरा बि सड़ी आहिनि सभु? हाँ सभु सड़ी विया, हंध बिस्तरा वो सड़ी विया, खटूं वो सड़ी वियूं, कपिड़ा लता वो सड़ी विया, अन्न तो वो सड़ी वियो, स्कूटर वो पखा हुआ सभु सड़ी विया, कुझु कोन बचो। 12:30 बजे लगी आहे जहिड़ो थींदो 2 लख 2.5 जो नुक़सान थी वियो आहे। अच्छा। हा, अन्न पिलो 40-50 मण, साइकिल मोटर आहे 40-50 हज़ार जो साइकिल मोटर हो, पखा आहिनि, खटू हुयूं, छोकिरी जो ॾाज लाइ सामान वरितोसीं उहो जान ॿियो कुझु कोन, गॾाए खे थोरो सेक आयो आहे, ॿियो माना माशाल्लाह बचायासीं। जाम कोन छॾियो असां। छा केतिरो तव्हांजो नुक़सान थियो आहे? असांजो 30-40 मण अन्न हो ऐं कुझु सामान हो ॾाज जो ॿियो हो, इहो बि हो ऐं खटूं हंध बिस्तरा इहो सभु माना सड़ी, साइकिल मोटर गाॾी पखा ॿिया सभु सड़ी विया। अंदाज़े में 1-2 जो थी वेंदो। ॾाज जो को सामान हो ज़रूरी उहो माना सड़ी वियो। मटियारी मां त कोई कोन आयो अञा। अच्छा। हा, पाण तव्हां हींअर खुले आसमान हेठां ईअं वेठा आहियो? बसि हाणे ग़रीब माण्हू आहियूं, हाणे असांखे जेतिरी मदद करणु चाहिनि था ओतिरी करे सघनि था। असीं ग़रीब आहियूं, बोरियत आहियूं, आणियूं ऐं चाड़ियूं, हींअर महांगाई जे दौर में असीं कुझु करे बि नथा सघूं। बाहि मुतासिरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे जेको असांजो 2-2.5 लख जो जेको आहे सो सामान हो पियल उहो सड़ी वियो, ऐं अनाज हो, ॾेज जो सामान हो, इहो सभु कुझु सड़ी वियो, ऐं हू खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। कैमरामैन सिजाद अली सां गॾु गुल मोहम्मद हिंगोरो, महरान TV, उडेरो।